नाज़रीन, बुलेटिन शुरुआत में अवां खे ॿुधायूं त सुप्रीम कोर्ट में पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा असेंबलियुनि जी चूंडुनि बाबति पाणमरादो नोटिस ते ॿीहर ॿुधणी शुरू थी वई आहे। अवां खे ॿुधायूं त चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जी सरबराही में 5 रुकनी बेंच केस जी ॿीहर ॿुधणी करे रही आहे। अवां खे अहम ख़बर ॾियूं त सुप्रीम कोर्ट में अहम केस जी ॿुधणी कई पई वञे। सुप्रीम कोर्ट में पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा असेंबलियुनि जे चूंडुनि बाबति पाणमरादो नोटिस ते ॿीहर ॿुधणी शुरू कई वई आहे। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जी सरबराही में 5 रुकनी बेंच केस जी ॿीहर ॿुधणी करे रही आहे। अवां खे ख़बर ॾियूं त सुप्रीम कोर्ट में पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा असेंबलियुनि जे चूंडुनि बाबति पाणमरादो नोटिस ते ॿीहर ॿुधणी शुरू थी आहे। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जी सरबराही में 5 रुकनी बेंच केस जी ॿीहर ॿुधणी कई आहे। अवां खे ॿुधायूं त ॿुधणी हिन वक़्त बि जारी आहे। सुप्रीम कोर्ट में पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा असेंबलियुनि जे चूंडुनि बाबति पाणमरादो नोटिस ते ॿीहर ॿुधणी शुरू कई वई आहे। ख़बर असां शेयर कयूं त चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जी सरबराही में 5 रुकनी बेंच केस जी ॿीहर ॿुधणी करे रही आहे। सुप्रीम कोर्ट में अहम केस जी ॿुधणी कई वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे इस्लामाबाद मां केटी न्यूज़ जो रिपोर्टर इब्राहिम कुंबर। जी इब्राहिम, अपडेट कजो। जी बिल्कुल, कुछ देर के वक़्फ़े खां पोइ ॿीहर सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच इन मामले की ॿुधणी शुरू करे ॾिनी आहे। ऐं पंजाब ऐं KPK असेंबलियुनि जे स्पीकर जो वकील अली ज़फ़र जेको सो उहो रोस्टरम ते मौजूदु आहे। अली ज़फ़र अॻु में बि इहो दलील ॾिना त बुनियादी ज़िम्मेवारी जेका सा उहो इलेक्शन कमीशन जी आहे। गवर्नर खे जेको सो तारीख़ ॾियणी हुई, गवर्नर तारीख़ न आहे ॾिनी आहे। गवर्नर जो चवणो हो त पंजाब असेंबली जॾहिं हुन तोड़ी न आहे हू तारीख़ ई थो ॾेई सघे। उन खां पोइ इलेक्शन कमीशन ऐं गवर्नर जे विच में ॻाल्हियूं थियूं। उहे ॻाल्हियूं जेके आहिनि उहे के नतीजे ते न पहुतियूं ऐं उन बैदि सदर ममलिकत जेको सो आहे उन ई इलेक्शन जी तारीख़ ॾेई छॾी। अली ज़फ़र जो चवणो हो कंहिंखे तारीख़ ॾियणी आहे, ज़िम्मेवारी बुनियादी तौर ते इलेक्शन कमीशन जी आहे। इलेक्शन कमीशन गवर्नर सां ॻाल्हियूं कयूं ऐं उन खां पोइ उन बावजूदि जॾहिं तारीख़ न मिली त सदर पाकिस्तान तारीख़ ॾिनी आहे। अली ज़फ़र जो इहो पिणु चवणो त 90 ॾींहंनि अंदरि जेको असां इलेक्शन कराइणु आइनी ज़िम्मेवारी आहे, कंहिंखे इहा ज़िम्मेवारी अदा करणी पवंदी। ऐं सॼी सूरतहाल खे नज़र में रखी सदर ममलिकत ख़त लिखियो ऐं उन ख़त में समूरियूं शयूं जेके आहिनि उहे वाज़े आहिनि। अॼु जी ॿुधणी दौरान KPK जे हवाले सां सूरतहाल साम्हूं आई। उते उन ई मौक़े ते अदालत मुख़्तलिफ़ सवाल कया ऐं अदालत ॾाढो अली ज़फ़र चवणो KPK में सूरतहाल अलॻि आहे। उते गवर्नर जेको सो असेंबली तोड़ण जी मंज़ूरी ॾिनी पर अञा बि उते तारीख़ न आहे ॾिनी वई, जंहिं ते जस्टिस जमाल मंदोकर जो चवणो त KPK में अमन अमान या ॿी का सूरतहाल पैदा थी सघे थी, उन जे करे इलेक्शन में देरि थी सघे थी। जॾहिं त अली ज़फ़र जो चवणो त इलेक्शन जेको सो हर सूरत में वक़्तु थियणी आहे ऐं जेको मुक़ररु टाइम आहे यानी असेंबली टुटण खां पोइ 90 ॾियण वारो उन जो जेको सो मुक़ररु वक़्तु जेको सो 14 जनवरी खां शुरू थिए थो ऐं हेसि ताईं अञा ताईं कंहिं बि क़िस्म जी तारीख़ न आहे ॾिनी वई। उन मौक़े ते जस्टिस मुनीब अख्तर जो चवणो त 1 महीनो गुज़रण बावजूदि छा सियासी पार्टियुनि पाण में वेही मुशावरत कई आहे त इलेक्शन जी तारीख़ कहिड़ी हुजणु घुरिजे, जंहिं ते अली ज़फ़र को बि जवाबु न ॾिनो। हुनजो चवणो त बुनियादी जेका ज़िम्मेवारी इलेक्शन कमीशन जी आहे, जेकॾहिं इलेक्शन कमीशन बि इहा तारीख़ नथी ॾे त सॼी क़ौम जूं नज़रूं अदालत ते आहिनि ऐं अदालत इन मामले खे हल करे। छाकाणि जो बुनियादी सवाल जेको सो इलेक्शन जी तारीख़ जो आहे, जंहिं ते अदालत जो चवणो त बुनियादी सवाल इहो आहे त इलेक्शन जी तारीख़ ॾियण जो इख़्तियार कंहिंखे आहे। जस्टिस जमाल ख़ान मंदू कयल इहो रिमार्क्स ॾिना इहे। ऐं जॾहिं त जस्टिस मोहम्मद अली मज़हर जो चवणो सदर पाकिस्तान जेको सो उहो ख़त कॾहिं लिखियो ऐं जस्टिस जमाल ख़ान मंदू कयल इहो सुवाल उथारियो सदर पाकिस्तान खे ख़त लिखण जे लाइ कंहिं चयो या हुन पंहिंजे इख़्तियारुनि तहत इहो ख़त लिखियो आहे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ इब्राहिम कुंबर।